अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। तालीम खाते जे आला ऑफिसरनि जूं दावाऊं सिर्फ़ ढोंग बणिजी वयूं। IBA मां हज़ारें उस्ताद पास थी विया। बदकिस्मती सां कंदकोट जे ॻोठ सैफुल सब्ज़ोईअ में को बि उस्ताद मुक़ररु नाहे थी सघियो। कंदकोट ॻोठ सैफुल सब्ज़ोईअ जे प्राइमरी स्कूल खे ताला लॻल, को बि उस्ताद मुक़ररु नाहे या को बि उस्ताद अचण लाइ तयारु नाहे। ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते स्कूल में उस्ताद मुक़ररु करे मासूम ॿारनि खे तालीम जे ज़ेवर खां रोशनास कयो वञे। कंदकोट ॻोठ सैफुल सब्ज़ोईअ में उस्ताद मुक़ररु न थी सघियो। स्कूल खे ताला लॻल, ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह। ॻोठ सैफुल सब्ज़ोईअ जा ॿार स्कूल त रोज़ अचनि था, पर स्कूल खे ताला ऐं को बि उस्ताद पढ़ाइण लाइ मुक़ररु नाहे थी सघियो। DAO प्राइमरी स्कूल ख़ामोश। ॿारनि सख़्तु एहतिजाज कंदे चयो त स्कूल में उस्ताद मुक़ररु करे असांजो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे। इल्मु इंसान जी टीं अखि आहे ऐं इल्म जे ज़ेवर खां महरूम न बणायो वञे। शागिर्दनि एहतिजाज कंदे वधीक चयो त ॻोठ सैफुल सब्ज़ोईअ में उस्ताद मुक़ररु करे पढ़ाईअ जो अमल शुरू कयो वञे। हुननि वस वारनि खां तालीम खाते जे वज़ीर सैयद सरदार शाह, सेक्रेटरी ग़ुलाम अकबर लिगारी, DC कशमोर ऐं कंदकोट खां मुतालबो कयो त स्कूल सैफुल सब्ज़ोईअ में उस्ताद मुक़ररु करे पढ़ाईअ जो अमल शुरू करायो वञे।